हर इदारे जो पंहिंजो कमु हूंदो आहे, ठीकु आहे। मूंखे कोई ॿुधाए त सही 26 आइनी तरमीम या 27 आइनी तरमीम, इनमें कोई इहो ॿुधाए त सिंध खे कहिड़ो नुक़सानु थियो आहे। इनसां अगरि नुक़सानु सिंध खे थियो हुजे त उहो ॿुधाइनि, जंहिंजे करे चऊं त भई हे त सिंध जे लाइ करनि था। हाणे असांजो कमु आहे, पार्लियामेंट जो कमु आहे कानून साज़ी करणु। अदालत पंहिंजो कमु करे, कॉन्स्टिट्यूशन जीअं चए थो, पार्लियामेंट पंहिंजो कमु करे। हा, कोई अहिड़ी शइ हुजे हा जीअं NFC अवार्ड हुजे या ॿी काई शइ ते समझौतो करे हा पीपुल्स पार्टी या पार्लियामेंट, त पोइ त इश्तिहार सम्झ में अचे पियो। असां त कोई अहिड़ी शइ कईसीं, आइनी अदालतूं असांजे 18th अमेंडमेंट में बि असां करायासीं, पर उन वक़्तु असां प्रेशर में अची 19th अमेंडमेंट आणे उन्हनि खे ख़तमु कयोसीं। आइनी अदालतूं त मुतमा बेनज़ीर भुट्टो जो ख्वाब हो इहो कराइण, वो अल्हम्दुलिल्लाह ख्वाब असां पूरो किया। जहाँ तक तकसीम सूबों का क्या मजाक है, क्या तकसीम करेंगे सूबे? पाकिस्तान पीपुल्स पार्टी कोई ऐसा काम नहीं करेगी जिसका नुकसान सिंध को हो, कभी भी नहीं करेगी। हम बैठे हैं ना आपके नुमाइंदे, हम क्यों करेंगे ऐसा काम? और इंशाल्लाह ताला कोई सूबे तकसीम नहीं होंगे। अगर एडमिनिस्ट्रेटिव बिहाफ पे अगर होते तो बेशक पंजाब को सूबा 2 सूबे बनाए, साउथ पंजाब और उसके, लेकिन जहाँ तक सिंध का ताल्लुक है, सिंध में कोई 2 सूबे नहीं बने। पहिरों त 28 आए, असांखे त ख़बर ई न आहे 28 तरमीम अचे थी, उनमें छा थो अचे। जॾहिं ईंदी असां वेंदासीं, तव्हां ॾिठो हूंदो पाकिस्तान पीपुल्स पार्टी केतिरो सीरियस कमु कयो। जॾहिं 27 तरमीम जी ॻाल्हि आई, सभ खां पहिरियों चेयरमैन बिलावल भुट्टो ट्वीट कयो, सॼे दुनिया खे ॿुधाए छॾे त माने शहबाज शरीफ प्राइम मिनिस्टर साहिबु आयो ऐं उन ही ॻाल्हियूं कयूं, जंहिंसां अवाम खे पहिरियों सभु पहिरियों अवाम खे ख़बर पइजी वियो त भई उहो छा था चाहिनि। पोइ उन्हनि में मां तव्हांखे ॿुधायां, उन में NFC अवार्ड जी ॻाल्हि हुई, उनमें इहो हो त पॉपुलेशन ऑफ हेल्थ जेके आहिनि उहो फेडरल खे ॾिना वञनि। उन में DC जे मैजिस्ट्रेट सिस्टम वारी ॻाल्हि के DC खे पुराना पावर मैजिस्ट्रेट जा ॾियनि ऐं 3 साल जी सज़ा DC डिप्टी कमिश्नर ॾेई सघे थो। इहे काफ़ी ॻाल्हियूं आहिनि। कुझु ॻाल्हियूं असां न मञियूंसीं, कुझु ॻाल्हियूं जेकी मञियूंसीं उहे पास कराईसीं। त जॾहिं बि अहिड़ी शइ 28 तरमीम जी अगरि ॻाल्हि थींदी त ज़ाहिर आहे उहो असांखे चवंदा ही शयूं आणूं था। असांजी उन वक़्तु चेयरमैन साहिबु CSC जो मीटिंग कॉल कंदो आहे ऐं CSC जो एतिरो डिघो मीटिंग थींदो आहे, 5-7 कलाक हिकु माण्हू खे मौक़ो ॾिनो वेंदो आहे कि तव्हां पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो, उनखां पोइ असां वञी फ़ैसिलो कंदासीं। 28 तरमीम जी जॾहिं ॻाल्हि थींदी, अगरि साम्हूं ईंदो असांजी CSC वेंदी, उनमें ॾिसंदासीं। छोकी कानून पास करनि, तरमीमूं करनि त असांजो कमु आहे। पार्लियामेंट जो कमु इहो ई आहे न, तरमीमूं करे, कानून साज़ी करे। उहो जॾहिं ईंदो असांजे साम्हूं, असां उन वक़्तु फ़ैसिलो कंदासीं। देखिए जी, जहाँ तक मुझे पता है, क्योंकि वज़ीर आला को हटाना छोटा फैसला नहीं होगा, बड़ा फैसला होगा, लेकिन मेरे उसमें अभी तक इस तरह की कोई बात नहीं हुई कि ऐसा कोई अमल है। लेकिन ये चीज़ें लीडरशिप फैसला करती है, क्योंकि उन्होंने इनको वज़ीर आला बनाया। अगर लीडरशिप को कोई प्रॉब्लम होगी तो पता चल जाएगा।